बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन। जैकब न्यूज़ जी रमज़ान स्पेशल ट्रांसमिशन में भलीकार नाज़रीन। रमज़ान ट्रांसमिशन जे नात सेगमेंट में अॼु असां पंहिंजे प्रोग्राम में मदो कयो आहे मारूफ़ व मक़बूल नात ख़्वां हाजी मक़सूद अहमद बिरोही साहब। साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। महिरबानी। हाजी मक़सूद अहमद बिरोही साहब जो तारुफ़ कुझु हींअर ई त आहे त पाण जैकबाबाद जा सीनियर तरीन नात ख़्वान आहिनि। पाण हितां जे नौजवाननि खे नात गोई जो जेको हुनुरु आहे, जेका इहा सिन्फ़ आहे, उन मुतालिक़ तरबियतूं ॾिनियूं ऐं सुठा सुठा नात ख़्वान पैदा कया। ऐं जैकबाबाद में उर्दू नात ख़्वानी जो जेकॾहिं बानीकार चइजे या बुनियादु विझण वारो चइजे तॾहिं बि ग़लति न हूंदो। अचो तव्हां हिसाब सां गुफ़्तगू कयूं था। साईं, तव्हां कॾहिं खां वठी इन नात गोई जे इन सिन्फ़ सां तव्हांजो वास्तो रहियो? सर अल्हम्दुलिल्लाह, इहा हुज़ूर जी सनाख़ानी जेका असां बचपन खां करे रहिया आहियूं, यानी तक़रीबन कोई 35 साल थी चुका आहिनि। प्राइमरी स्कूल में जॾहिं मां जैकबाबाद में पढ़ंदो हुउसि, उन खां बाद मां हाई स्कूल में आयुमि ऐं हाई स्कूल खां वठी हिन वक़्तु ताईं अल्हम्दुलिल्लाह इहा हुज़ूर जी सनाख़ानी असांजी जारी सारी आहे, जंहिंमें असां काफ़ी सारियूं महफ़िलूं अटेंड कयूं आहिनि। उन्हनि में असां काफ़ी महफ़िलूं करे चुका आहियूं ऐं हुज़ूर जो ज़िक्र ॾींहों ॾींहुं बुलंद खां बुलंद तरींदा अल्हम्दुलिल्लाह माशाअल्लाह अल्हम्दुलिल्लाह। अच्छा, उर्दू नात ख़्वानी में जेको आहे त तव्हां हिकिड़ो जैकबाबाद में हिन माहौल में हिकिड़ो ट्रेंड पैदा कयो, इन जी ज़रूरत कीअं पेश आई? भला उहो इन जे लाइ त साईं सभ खां पहिरियों असांजो जेको हीउ इलाइक़ो हुयो हिते, उहो कंहिं ज़माने में छा बल्कि हाणे बि हिकु मौलूद शरीफ़ पढ़ियो वेंदो आहे। सही, मौलूद शरीफ़ अॻे सिंध जो हिकिड़ो जी हा, असांजी सिंध जो हिकिड़ो माना इहो इन में सिन्फ़ में आहे। ख़ासि करे ॿाराड़ी में उहे असांजा सिंधी जेके हूंदा बुज़ुर्ग शख़्सियतूं, उहे गॾिजी करे 4 ॼणा 5 ॼणा गॾिजी करे हिकु मौलूद शरीफ़ पढ़ंदा। उनजो अंदाज़ हिकिड़ो पंहिंजो हूंदो हुयो, आहे उहा बि हुज़ूर जी सना। लेकिन हीअ जेके वरी उर्दू में जेके नात पढ़ण जो जेको तरीक़ेकार आहे, उहो उन खां थोरो चेंज आहे, हटी करे आहे, मुख़्तलिफ़ आहे। उहो असां उर्दू में हिते जैकबाबाद में सभ खां अल्हम्दुलिल्लाह पहिरियों इहो शुरू कयोसीं, जेका हींअर बि उर्दू ऐं सिंधी ॿिन्ही जॻहियुनि ते उहो मतिलबु पढ़िया वञनि था हर जॻह ते। हिन भलारे महीने में अॼु प्रोग्राम जी जीअं पाण शुरूआत कई आहे, त असां हींअर तव्हां खां हिकिड़ो नात ॿुधण जी ख़्वाहिश। जी अल्हम्दुलिल्लाह, ते मां मक़बूल ज़माना हिकिड़ी मारूफ़ नात आहे जेका मां पेश करे रहियो आहियां। स्टूडियो में अचण खां अॻु में नंढड़ो मुंहिंजो फ़र्ज़ंद आहे मोहम्मद मुदस्सिर अलकादरी, जंहिं मूंखे हिन नात जी ख़ासि फ़रमाइश कई। हमेशह महफ़िल में पढ़ंदा आहियूं, ख़ासि दोस्तनि जी फ़रमाइश पवंदी आहे, वरी बि इंशाअल्लाह ताला मां मुंहिंजे साम्हूं पेश करे रहियो आहियां। नूरी महफ़िल पे चादर तनी नूर की, नूर पहला हुआ आज की रात है, चांदनी में है डूबे हुए दो जहां, चांदनी में है डूबे हुए दो जहां, कौन जलवा नुमा आज की रात है, फर्श पर धूम है, अर्श पर धूम है वो बदबख्त जो आज महरूम है, फिर ये आएगी शब किसको मालूम है, फिर ये आएगी शब किसको मालूम है, आम लुत्फ़े खुदा आज की रात है, अब्र रहमत है महफिल पे छाए हुए, आसमां से मलाइक है आए हुए,
خود محمد ہے تشریف لائے ہوئے، خود محمد ہے تشریف لائے ہوئے، کس قدر جاں فضا آج کی رات ہے، مانگ لو مانگ لو چشم تر مانگ لو، درد دل اور حسن نظر مانگ لو، کملی والے کی نگری میں گھر مانگ لو، کملی والے کی نگری میں گھر مانگ لو، مانگنے کا مزہ آج کی رات ہے، نور محفل پہ چادر تنی نور کی، نور پہلا ہوا آج کی رات ہے، چاندنی میں ہے ڈوبے ہوئے دو جہاں، کون جلوہ نما آج کی رات ہے۔ ماشاءاللہ، جزاک اللہ، سبحان تمام خوبصورت آواز آوان جو الحمدللہ۔ ایسا تمام جی نعت جی جیکا اکیڈمی ہے منہاج نعت اکیڈمی، ان متعلق تھوڑا ॿुधायो त उहा कीअं पई कमु करे हिते؟ जी सर, अल्हम्दुलिल्लाह असांजी तहरीक मिनहाजुल क़ुरान आहे, उन जी ही विंग आहे मिनहाज नात काउंसिल, जेका दुनिया इस्लाम में असांजी मिनहाज नात काउंसिल जूं शाख़ूं आहिनि, जेके असांजे नात खे फ़रोग़ हासिल करण जे लाइ तमामु जेके आहिनि उनखे माना फ़रोग़ मिलंदो आहे। उन में असांजे ही जेकोबाद में बि पंहिंजी ब्रांच आहे मिनहाज नात काउंसिल, जंहिंमें असांजा जेकोबाद जा काफ़ी सारा नातख़्वान आहिनि जेके असां सां गॾु महफ़िलनि में हूंदा आहिनि। काफ़ी सारे नातख़्वाननि खे असां फ़रोग़ ॾेई करे, असां उनखे नात में तरबियत ॾेई करे उनखे हुज़ूर जी सना में अॻु भरो कयो आहे। अॼु बि उहे नातूं पढ़ंदा आहिनि महफ़िलनि में। अल्हम्दुलिल्लाह, केतिरो तइदाद आहे अहिड़नि नातख़्वाननि जो? सर अल्हम्दुलिल्लाह, सभ खां पहिरीं त मुंहिंजो पंहिंजो सोट हुयो जनाब हाजी फारूक अहमद बुरई रहमतुल्लाह अलैह, जेको हिन फ़ानी दुनिया खां रहलत करे विया। उन हुज़ूर जी नात ई पढ़ंदे पढ़ंदे जंहिंखे इहो इजाज़ हासिल हुयो त हिते सरकारी मेलो लॻंदो, उते हुन नात पढ़ी। गवर्नर सिंध महमूद यारनि हुनखे नात जी जेके जे सदक़े में हुज़ूर जी सना जे सदक़े में हुनखे हज जी टिकट अदा कई हुई। उन में मुंहिंजो सफ़े अवल जो उहो शागिर्दु हुयो जनाब हाजी फारूक अहमद बुरई, उन खां बाद मुंहिंजो जमील अहमद बुरई, ऐं इन खां अलावा मुंहिंजो सईद करबलाई मुंहिंजो भाइटो आहे, उहो नात बि पढ़ंदो आहे। ऐं नुहा ख़ानी हिन वक़्तु मुंहिंजो तमामु सुठो नालो आहे पूरे पाकिस्तान लेवल ते। ऐं इन खां अलावा लाता जेको जा ॿिया बि हुसैन बख़्श कादरी आहे, इरशाद अहमद भट्टी आहे, निसार अहमद मक्सी आहे, अलहाज ग़ुलाम नबी कादरी रिंद आहे, ऐं ॿिया काफ़ी सारा दोस्त आहिनि जेके असां पाण सां गॾु खणी करे असां उन दोस्तनि खे फ़रोग़ ॾेई करे अपग्रेड कयो आहे। ऐं अल्हम्दुलिल्लाह उहे अॼु सुठे मक़ाम ते उहे बि नातूं ऐं महफ़िलूं पंहिंजे में अॼु पढ़ी रहिया आहिनि। अल्हम्दुलिल्लाह, अव्हांजो हीउ जेको आहे त तमामु हिकिड़ो बहितरीनु शौक़ु बि चइजे, बहितरीनु मशग़लो बि चइजे, सवाब बि ऐं जेको आहे त शोहरत बि। पर अव्हां पंहिंजे शहर में ई इहा ख़िदमत कई आहे। अव्हां ॿिया के प्लेटफॉर्म इस्तेमालु कया आहिनि जीअं मुख़्तलिफ़ TV चैनल्स या मुख़्तलिफ़ माना शहरनि में वञी करे परफॉर्म करणु? जी साईं, अल्हम्दुलिल्लाह, इहो मूंखे एज़ाज़ हासिलु आहे जो जीअं मां तव्हांखे ॿुधायुमि त बचपन खां जॾहिं इहा नात असां पढ़ंदा रहिया आहियूं सरकारी सतह ते, जॾहिं बि हिते कुल पाकिस्तान महफ़िल नात थी, उन में असांजी हिते कुतुबुद्दीन ताब साहिबु अलहाज असांजा कुतुबुद्दीन ताब साहिबु मरूम फोत जेका वॾा शाइर हुया, मुराद अली नूर साहिबु हुया, सूफ़ी ख़ैर मोहम्मद ख़ैरल जेके शाइर हुया जेकोबाद जा सफ़े अवल जा, उन जी रहनुमाई में असां जेकोबाद में काफ़ी सारी महफ़िलूं जेके मुल्की सतह ते हिते बि थियूं। असां पंहिंजे पाकिस्तान जे हर उन कुंड कुर्च में वञी करे हुज़ूर जी सना कईसीं, बल्कि मुल्क खां ॿाहिरि बि। मां ईरान वियुमि, ईरान में महफ़िल नात नसीब थी मूंखे अल्हम्दुलिल्लाह। उन खां बाद इराक़ में लातादाद मरतबा हाज़िरी नसीब थी आहे, करबला मौला में इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे रोज़े मुबारक में, ऐं मौला गाज़ी अब्बास जे उन साए तले असां उते बि नातूं पढ़ियूं आहिनि। ऐं पंहिंजी स्पेशली ख़ुसूसी जेके आहे त हुज़ूर गौसल आज़म पीरान पीर दस्तगीर बादशाह जे ज़री मुबारक जे अंदरि वञी
ऐं साईं जी रोज़े मुबारक में मां मनक़बत पढ़ी आहे, महफ़िल नात कई आहे, इहो वॾो मुंहिंजे लाइ एज़ाज़ आहे ऐं वॾी ख़ुशी जी ॻाल्हि आहे। ऐं मदीना मुनव्वरा में महफ़िल नातूं थियूं आहिनि, इहे सभु हुज़ूर जो ज़िक्र आहे जेको अल्हम्दुलिल्लाह असांखे नसीबु थियो आहे भाईजान। इहा वॾी सआदत आहे जेका इंसान खे नसीबु थिए थी। जी जी बिल्कुलु। हाणे असांखे तव्हां छा ॿुधाईंदा? सर हींअर मां असांजो शाइर आहे सिंध जो शाइर रसूल जेको तख़ल्लुसन जो आहे अलहाज ग़ुलाम नबी महेसर रहमतुल्लाह अलैह, उनजी वॾो नालो आहे, उनजी तारीफ़ आहे, उनजी हुज़ूर जी सना में मां उहो जेको आहे मां मौलूद शरीफ़ मां पढ़ी रहियो आहियां। हो अज कुर्ब करे मुझे ककड़न में मुझो चंड खां बे सोहेणो यारींदो हो कुर्बान वञा तंहिं रस्ते तां जंहिं रस्ते सां कुर्बदारींदो हो कुर्बान वञा तंहिं रस्ते तां जंहिं रस्ते सां कुर्बदारींदो हो हुते संभरिया हुते सुधया दी कल शाम विचारी कांगलड़ी पियो हितों थी वरी हुत वेही मूं समझो मुझो मन ठारींदो हो अज कुर्ब करे मुझे ककड़न में मुझो चंड खां बे सोहेणो साईंदो हो जान बखे अखिल में जायूं दिया गलसीनो विछाए सेज करया हो जान बखे अखिल में जायूं दिया गलसीनो विछाए सेज करया ओ हिन अंगण ते जहेड़ी महलयो करे सोहिणो हार सिंगारींदो हिन अंगण ते जहेड़ी महलयो करे सोहिणो हार सिंगारींदो। शेर अरदास साईं। ओ हिक खुश ख़बरी आंदी छाते बियो मुझी कला को अख थी फरे हो अज रात सजी निंड कान कभी हो अज रात सजी निंड कान कभी नको नेणन खे करारींदो नको नेणन खे करारींदो हो मूंखे माण्हू चवंदा मुबारक थई हिन गॾु जाणीअ जी ग़ुलाम नबी खिली चवंदुसि ख़ैर मुबारक मां खिली चवंदुसि ख़ैर मुबारक मां इहो सुत ते सदो वारींदो हो कुर्बान वञा तंहिं रस्ते तां जंहिं रस्ते सां कुर्बदारींदो। माशाअल्लाह अल्हम्दुलिल्लाह तमामु बहितरीनु। हाणे वक़्त जी मुनासिबत सां जो प्रोग्राम खे इन तरीक़े सां था कलेक्ट कयूं
त तव्हां आख़िर में असांखे पंहिंजे तरफ़ां का मनक़बत ॿुधाईंदा त पोइ असां तव्हांखे। जी साईं, अल्हम्दुलिल्लाह। मनक़बत बहदुर गौसल आदम पीरान पीर दस्तगीर रशा महबूब सुबहानी खुतब रब्बानी गौस समदानी पीर मुर्शिद सैयद अब्दुल कादिर जीलानी रदी अल्लाह ताला अन्हु जन जन जे शान अक़ीदत में ही मनक़बत जेको मूंखे एज़ाज़ हासिल आहे त मां साईं जन जे रोज़ा मुबारक में ज़री मुबारक जे अंदरि वञी करे इहा मां उहा मनक़बत पढ़ी आहे ऐं अल्हम्दुलिल्लाह मां अॼु सामीन ऐं तमामु ॿाहिरनि खे मां पेश ख़िदमत करे वियो। सरकार गौस आज़म नज़रे करम खुदा रा, सरकार गौस आज़म नज़रे करम खुदा रा, मेरा खालिका सबर दो मैं फ़कीर हूँ तुम्हारा, सबका खालिका सबर दो मैं मुरीद हूँ तुम्हारा, सरकार गौस आज़म नज़रे करम खुदा रा, सरकार गौस आज़म नज़रे करम खुदा रा, सबका कोई न कोई दुनिया में आसरा है, सबका कोई न कोई दुनिया में आसरा है, मेरा बाजुज़ तुम्हारे कोई नहीं सहारा, सरकार गौस आज़म नज़रे करम खुदा रा, सरकार गौस आज़म नज़रे करम खुदा रा, हरमे नबी का सदका मौला अली का सदका, हरमे नबी का सदका मौला अली का सदका, मेरी लाज रख लो या गौस, सबकी लाज रख लो या गौस, मैं मुरीद हूँ तुम्हारा, सरकार गौस आज़म नज़रे करम खुदा रा, सरकार गौस आज़म नज़रे करम खुदा रा। शेर अरदासी। दामन पसारे दर पर लाखों वली खड़े हैं, दामन पसारे दर पर लाखों वली खड़े हैं, बटता है तेरे दर पर कौनैन का खजाना, बटता है तेरे दर पर कौनैन का खजाना, सरकार गौस आज़म नज़रे करम खुदा रा, सरकार गौस आज़म नज़रे करम खुदा रा, मेरा खालिका सबर दो मैं फ़कीर हूँ तुम्हारा, सरकार गौस आज़म नज़रे करम खुदा रा। जज़ाकल्लाह जी, मेहरबानी साईं। जज़ाकल्लाह। नाज़रीन
یہ ہویا حاجی مقصود احمد برئی صاحب جن اوان جاڈو پنجا نعتیہ کلام منقبت پیش کیا. اسانجے رمضان اسپیشل ٹرانسمیشن کے نعت سیگمنٹ جا پروگرام اوان کے کی پیا لگن پانچی قیمتی رائے کے لائے اسانجے فیس بک پیج تے بھی وزٹ کندا یوٹیوب پیج تے وزٹ کرے پانچی قیمتی رائے کا ضرور آگاہ کندا. ہن وقت لائے پانچے میزبان سید ضمیر عالم کی اجازت. اللہ حافظ.